Welcome to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. हम इस हुकूमत को न आवाम की नुमाइंदा तस्लीम करते हैं, न इसको आईनी तस्लीम करते हैं, न इसको जमहूरी तस्लीम करते हैं और अब भी इस्टेब्लिशमेंट उनकी मुहाफ़िज़त नहीं हुई है। पंजाब हुकूमत वहाँ मीनार पाकिस्तान के जलसागाह को डैम बना रही है और ताकि वो इस काबिल न रहे कि वहाँ पर जलसा हो सके, और ये भी कहते हैं कि हमने तो जलसा नहीं रोकना, जलसा रोकना भी नहीं है, कुछ इजाज़त भी नहीं देनी, कि हमने ये तय किया है कि जलसा इंशाअल्लाह होकर रहेगा। अगर उन्होंने एक रास्ता रोका तो हमने दूसरा रास्ता बनाना है, अगर उन्होंने दूसरा रास्ता रोका तो हमने तीसरा रास्ता बनाना है। इस्टेब्लिशमेंट अञा बि हुकूमत जी मुहाफ़िज़ बणियल आहे। मौजूदा हुकूमत खे आइनी ऐं जमहूरी तस्लीम नथा करियूं। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकुमराननि PDM जे जलसे खां अॻु मीनार पाकिस्तान खे डैम बणाए छॾियो। जलसो करण खां रोकियो वियो त ॿियूं ऐं टियों नंबर ऑप्शन इस्तेमालु कया वेंदा। 13 दिसंबर ते लाहौर में तारीख़ी जलसो कयो वेंदो। इस्तीफ़ा सां गॾु डिविज़नल हेडक्वार्टर्स में मुज़ाहिरनि मुल्क गिर शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल वारनि ऑप्शन्स ते बि सलाह मशवरा जारी रहंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मौजूदा हुकूमत ऐं उन जे सहूलियतकारनि खे घर भेड़ो करण लाइ अपोज़िशन जमातूं हिकु पेज ते आहिनि। इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ते इजलास दौरान लाहौर जलसे सूदो ॿियनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया विया। लाहौर में PDM जे जलसे जूं तैयारियूं तेज़। इंतज़ामिया तरफ़ां मीनार पाकिस्तान ग्राउंड में पाणी छॾण बैदि नवाज़ लीग अॻवाननि जो दौरो, ख्वाजा साद रफ़ीक, उस्मा बुखारी, राना मशहूद ऐं ॿियनि अॻवाननि ग्राउंड जो दौरो कयो। नवाज़ लीग जे कारकुननि तरफ़ां मॉडल टाउन खां मीनार पाकिस्तान ग्राउंड ताईं मोटर साइकिल रैली कढी वई। ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त फ़िराजनि जी हुकूमत मां हर सूरत में जान छॾाईंदासीं। इंतज़ामी रंडकनि बावजूदि 13 दिसंबर ते हर सूरत में जलसो कयो वेंदो। कोरोना में मुकम्मल लॉकडाउन न करण ते हुकूमत मथां तनक़ीद कंदड़ हाणे पाण जलसा करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में कोरोना जे फैलाव जो ज़िम्मेवार अपोज़िशन जे जलसनि खे क़रार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अपोज़िशन वारा कोरोना खे रोकण लाइ को बि सहकार नथा कनि। संदन जलसनि सबबि मुल्क जी कुंड कुड़च में कोरोना पखिड़िजी रहियो आहे। अवाम खे अपोज़िशन जे जलसनि में शिरकत न करणु घुरिजे। एहतियात सां सनत ऐं अवाम जी ज़िंदगियुनि खे बचाए सघिजे थो। सियालकोट में वापारनि खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त माज़ी में जेके इलाइक़ा पुठिते रहिजी विया उन्हनि इलाइक़नि में तरक़ी आणींदासीं। PDM जी क़यादत में इस्तीफ़ाउनि वारे ऑप्शन ते इतफ़ाक़ बाद नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, JUI सूदो ॿियनि अपोज़िशन पार्टीज़ जे मेंबर्स तरफ़ां असेंबलीज़ ताईं इस्तीफ़ाउनि ॾियण जो सिलसिलो जारी। पंजाब असेंबली में नवाज़ लीग जे वधीक 6 MPAs ऐं 2 MNAs इस्तीफ़ाऊं पार्टी क़यादत ॾांहुं माणे छॾियूं। इस्तीफ़ा ॾींदड़ लीगी MPAs में मलिक साहिब, अनीसा फातिमा, अख्तर हुसैन, उस्मा बुखारी ऐं संदसि मुड़ुसु समीउल्लाह ख़ान शामिल। नवाज़ लीग MNA बशीर अहमद ऐं सिंध मां चूंडियल MNA खीलदास कोहिस्तानी इस्तीफ़ा पेश करे छॾी। अच्छा हाथ मेरी गल सुन ना ते मैं तू जबरदस्ती ले जा सकदे जे इत्थे कोई भी सानू मजबूर ना करो। किस गल ते मजबूर ना करो। मैंने क्या किया जो तो नहीं किस तरह तुसी मन दसो की मसला है। मैं कह रहा हूं मेरे नाल ऐसा ना करो। जबरदस्ती तो नहीं जा सकता भाईजान, जबरदस्ती नहीं आप लेकर जाएंगे। लाहौर जी मॉडल टाउन थाने जी पुलिस DJ भट्ट खे गिरफ़्तार करे वरितो। DJ भट्ट खे 13 दिसंबर ते PDM जे जलसे लाइ साउंड सिस्टम जो इंतज़ाम करण ते गिरफ़्तार कयो वियो। DJ भट्ट दाहियो आहे त पुलिस तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि थाने ते वठी वई। ख़दशो आहे त गुम कयो वेंदो। DJ भट्ट PTI जे जलसनि लाइ बि साउंड सिस्टम जा बि इंतज़ाम कंदो हो। सिंध काबीना तरफ़ां कोरोना टेस्ट लाइ किट्स मुहैया करण बाबति वफ़ाक़ खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। आम वाहिपे जी शयुनि जे अघनि ते कंट्रोल लाइ मैजिस्ट्रेट वधीक अख़्तियार ॾियण जी मंज़ूरी। सिंध काबीना बरसाति दौरान फ़ौत थियलनि जे पोयनि खे 1-1 लख रुपयनि जो मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ताज़नि बरसातुनि में 149 ॼणा फ़ौत थिया हुआ। बरसाति दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि जे ज़ख़्मियुनि खे 25 हज़ार रुपया मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी। घर तबाह थियण जो मुआवज़ो 25 हज़ार रुपया मुक़ररु। सिंध काबीना बरसाति मुतासिरनि जी मदद लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां 4 अरब रुपया घुरे वरिता। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास दौरान बरसाति सबबि
नंढे कारोबार ऐं फसलनि जी तबाही ते मुतासिरनि खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। आबादगारनि ऐं नंढनि वापारनि खे टैक्स छूट ॾियण जी मंज़ूरी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वॾो वज़ीर मुराद अली शाह बरसात मुतासिरनि जी माली सहायता लाइ वफ़ाक़ी सरकार खे ख़त लिखंदो। कराची के इलाके जमशेद टाउन में रिश्वत वठण ते तालका एजुकेशन ऑफिसर ज़ाकिर भुरगड़ी गिरफ्तार। एंटी करप्शन खाते की टीम तरफां टीओ ऑफिस ते छापे दौरान अमले में थरथलो। टीएमओस ज़ाकिर भुरगड़ी के ऑफिस असिस्टेंट का मुबैना तौर 20,000 रुपया रिश्वत वठण ते गिरफ्तार किया वियो। एंटी करप्शन अख्तियारनि जो चवणु आहे त ऑफिस असिस्टेंट अज़हर भुट्टो जी शिकायत ते कार्रवाई कई वई। ज़ाकिर भुरगड़ी असिस्टेंट ऑफिसर खां रिलीविंग ऑर्डर लाइ मुबैना तौर 20,000 रुपया रिश्वत तलब कई हुई। सिंध हाई कोर्ट बेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त फौरी ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। बेटन ते मंसूबे बाबति नीदरलैंड सां मुआहिदो करण ते वफ़ाक़ी सरकार खां जवाब तलब। ॿुधणी दौरान एजी सिंध अदालत खे आगाह कयो त नीदरलैंड सां थियल MOUs में सिंध सरकार शामिल नाहे। अदालत हुकुम ॾिनो त बेटन जे मामले ते सिंध हुकूमत जे मौक़िफ़ खां आगाह कयो वञे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो आहे त बेटन खे तरक़ियाती कम सां तमर जा ॿेला ख़तम थी वेंदा, जंहिं जे नतीजे में माहौलियाती तबाही जा ख़तरा आहिनि। वफ़ाक़ सिंध सरकार का जवाब तलब करण बाद ॿुधणी 15 जनवरी ताईं मुलतवी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जारी। लाड़काणो, कंबर, मीरो खान, वारह ऐं गाजी कुआवड़ में वसकारो। कंदकोट, कशमोर, तनवानी ऐं भरपासे में वक़्फ़े सां बरसात बाद थधि में इज़ाफ़ो। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। स्टील मिल से 4,500 मुलाजमन के बरतरफ करने वाले फैसले खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। मलीर में हज़ारे पौरियत अलामती जनाजो खणी रस्तन ते निकली आया। ऑल पाकिस्तान एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी के सॾ ते मुज़ाहिरे दौरान वफ़ाक़ी सरकार के फैसले खिलाफ नारेबाज़ी। मुलाजमन जो चवणु आहे त जबरी बरतरफ़िन वारो हुकूमती फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। स्टील मिल्स के करप्शन ज़रिए तबाह किया वियो। इदारे के ठीक करण बदिरां हज़ारे मुलाजमन के बुखूं काटण ते मजबूर कयो पियो वञे। मुलाजमन तरफ़ां बरतरफ़ी वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चेताव। 3 महीननि खां वठी असांखे ब्लैकमेल कंदा हुया। जंहिंमहिल उहो मूंखे किडनैप करे विया, उन्हनि खे मां पाण ॾिठो, हिकिड़ो एशियस हुयो अखियुनि सां मां पाण ई ॾिठो आहे। हुन पैसा हुन खां 10 लख वरिता आहिनि। असांखे ऑफिस में घुराइनि था, रहंदो ई असांजी बिल गिलाइनि था त तव्हां ईअं न कयो, तव्हां हटी वञो। असांजी पुलिस नथी ॿुधे, रहंदो उन्हनि जे मतिलबु समीर वग़ैरह जेके आहिनि इहे उन्हनि जे मतिलबु उन्हनि जी साइड वठी उन रिश्वत वठी उन्हनि खे छॾे ॾिनो अथऊं। असांखे पंहिंजो इंसाफ़ मिले, न त असां पंहिंजो ज़हर खाईंदासीं। लाड़काणो में ॿिनि शागिर्दारनि खे मुबैना तौर नशो ॾेई इज्तमाही लॼलुट जो निशानो बणाइण वारो मामलो लइ मिठी करण जा साम्हूं इलाइक़े जे बासिरनि ऐं पुलिस जवाबदारनि खे बचाइण लाइ दुनियनि में ठाह जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। ज़रिए जो चवणु आहे त केस जांच ऑफिसर SSP मोहम्मद कलीम मथां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई खे अॻिते न वधाइण लाइ दबाव विधो पियो वञे। गिरफ़्तार जवाबदार ASI महरान जतोई ऐं हुमेर अञा ताईं अदालत आॾो पेश न थिया। मुतासिर शागिर्दारनि ऐं संदनि वारसनि रहियल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदार फ़हिश तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल करे रहिया हुआ। शागिर्दारनि जी ज़िंदगी तबाह कंदड़ टोले सां ठाह खां इनकार। सिंध हाई कोर्ट तरफां कावड़ ज़ाहिर करण बाद सखर में आबपाशी खाते की ज़मीन तां कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन तेज़। रेवेन्यू ऐं आबपाशी खाते बैराज कॉलोनी में केतिराई घर, होटलूं ऐं दुकान राहे पट करे छॾिया। ऑपरेशन दौरान रहवासियुनि तरफ़ां इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। कोडीजी जे कोट बंगलो वारे इलाइक़े में गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन। दुकानदारनि ऐं असिस्टेंट में मुंह मारी। इंतज़ामिया गॾी मशीनरी ज़रिए केतिराई दुकान ऐं घर राहे पट करे छॾिया। लाड़काणो में घर ड्राहण ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां मुज़ाहिरीन जो सिलसिलो जारी। लाहौरी रेगुलेटर पुल ते घर बचायो तहरीक जे सॾ ते धरणे में औरतूं ऐं ॿार बि शरीक। मुज़ाहिरीन तरफ़ां घर ड्राहण वारो फ़ैसिलो वापसि न थियण जी सूरत में मरण घड़ी ताईं हड़ताल जो चेताव ॾेई छॾियो।
लाड़काणो में एहसास सेंटर ते रक़मनि जी कटौती ख़िलाफ़ मुस्तहिक औरतुनि जो मुज़ाहिरो एजेंट ज़रिए 500 खां 1000 रुपयनि ताईं कटौती जूं गाहूं। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में एहसास सेंटर्स ते बदनज़मी सबब समेत मुस्तहिक औरतुनि दर बदर। काज़ी अहमद में एहसास सेंटर्स ते औरतुनि मथां तशद्दुद जी वीडियो वायरल थियण बाद 3 एहलकार मुअत्तल। SSP नवाब शाह, पुलिस एहलकार अलावा राय चांडियो, हुसैन चांडियो ऐं सावण खान के मुअत्तल करे छॾियो। मीरवा गोरचाणी में भी एहसास सेंटर्स ते मुस्तहिकनि तरफ़ां कटौती जूं शिकायतूं। गौसपुर में मुस्तहिक औरतुनि तरफ़ां कटौती खां इनकार ते डिवाइस होल्डर वापसि हलिया विया। औरतूं केतिरा ई कलाक इंतज़ार करण बाद खाली वापसि। गढ़ी खेरो भरिसां एहसास सेंटर के रिटेलर खां मुबैना तौर 8.5 लाख रुपया फुर। ठठो जी गर्ल्स कॉलेज में क़ाइम थियल एहसास सेंटर ते पुलिस जो छापो। गैर क़ानूनी तौर डिवाइस हलाइण ऐं रक़मनि में कटौती करण जे इल्ज़ाम में 4 ॼणा गिरफ़्तार। पुलिस डिवाइस बि तहवील में वठी छॾी। सांगड़ में शहरियुनि ते तशद्दुद जो ॾोह साबित थियण के अॻूणे SHO एहसान बुलैदी सूदो 8 एहलकारनि खे 18 महीना कैद जी सज़ा। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट मुतासिर शहरी की दरख्वास्त से ॿुधणी बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सज़ा मिलियल एहलकारनि में मोहम्मद जमील, वहीद मुराद, अनीस, अब्दुल वहाब, शाहनवाज़ ऐं अरशद अली शामिल। पुलिस एहलकारनि 2019 में झेड़े दौरान शहरियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो हो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसनि के नतीजे में पीउ ऐं पुट सूदो 8 ॼणा अजल जो शिकार। गौसपुर भरिसां डाटसन जो मोटरसाइकिल तगवाणी वासी अली नवाज़ ऐं संदसि पुट शाहिद मीरानी फौत। मियाँ साहब भरिसां मोटरसाइकिल स्लिप थियण के नतीजे में औरत अख्तियार खातू फौत, संदसि धीउ ऐं पुट ज़ख़्मी। कुबो सईद खान भरिसां ट्रैक्टर के टक्कर में उस्ता मोहम्मद वासी नौजवान मोहम्मद उस्मान अजल जो शिकार। रानीपुर भरिसां मेहरान हाईवे ते कार जो रक्षा के टक्कर। कंडियारो भगवान बागी फौत। सकरन कौमी शाहराह ते कराची का सखर वीनर कोच कर दी। सखर वासी एक्साइज ऑफिसर मजहर अली फौत। मीरपुर खास भरिसां शुगर मिल्स में कमन सां भरियल ट्रैक्टर ट्राली हेठियां अची पहुचत गुल मोहम्मद लुंड फौत। शिकारपुर की मुनीर कॉलोनी में नौजवान नाज़ुक उज़्वो वढण बाद घुटारे कत्ल। अली शाह पीरवासी नौजवान निज़ाम चांडियो जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त अणॼातल जवाबदारनि नौजवान जो नाज़ुक उज़्वो वठण बाद घुटारे क़त्ल कयो, जंहिं बाद मुनीर कॉलोनी में लाश उछले फरार थी विया। नौजवान जो लाश RBUT के मुर्दा खाने में रखियल। वारिस न पहुचा। पुलिस वाक़े जा कारण मालूम न करे सघी। सुबुह मुंहिंजो भाउ असां शहर वञा पिया। असांजो अॻु वते मुंहिंजो भाउ खे लठनि जो मार ॾेई मूंखे बि चेल में लठ लॻो आहे। पोइ मां किरी पियो आहियां, मुंहिंजो नंढड़ो बि किरी पियो आहे। हमले जे दौरान जीअं मूंखे हिननि लठ आया आहिनि, मुंहिंजो भेण ऐं माउ मुंहिंजे मथां किरी पिया आहिनि छॾाइण जे लाइ। उन जे मथां ॿारड़ो बि नंढो उन खे साण हुयो, उहो बि किरी पियो आहे। पोइ हेठि धरती मथां जीअं माण्हू सभु मथां चढ़ी विया आहिनि, लठियूं हलनि पिया, सिरोटा हलनि पिया, वठ बाजाई वॾो हमिलो हुयो, 10-15 माण्हू हुया। करमपुर भरिसां कारहं तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़े दौरान मासूम ॿारड़ो मारिजी वियो। मासूम ॿारड़े उबैदुल्ला बखराणी खे इलाज लाइ अस्पताल ॾिनो पियो वियो त बखराणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थियो। झेड़े में धक लॻण सबबि ॿारड़े ज़मीन ते किरी दम ॾेई छॾियो। झेड़े दौरान धुरियनि हिक ॿिए ते लठियनि ऐं कुहाड़नि जो वसकारो लाइ ॾिनो। 8 ॼणा ज़ख़्मी, 2 ज़ख़्मी गंढी जोगी हालत में चांका अस्पताल मुंतक़िल। झेड़े जो इतला मिलण बावजूद हद जी पुलिस हरकत में न आई। दादू में हरणी के शिकार वारे केस में ज़मानत रद्द थियण ते फरार थी वियल पीर रानीपुर जा 2 पुट ज़मानत वठण में कामयाब। सिंध हाई कोर्ट हैदराबाद जवाबदार साले शाह ऐं सैयद अली रज़ा शाह सूदो 5 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जवाबदारनि खे 30-30 हज़ार रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुकुम। ज़मानत मिलियल जवाबदारनि में अली अकबर, न्याज़ हुसैन ऐं मोहम्मद जुमन शामिल। गुज़िरियल ॾींहुं दादू में ज़मानत रद्द थियण ते पीर रानीपुर जा 2 पुट अदालती अहाते मां फरार थी विया हुआ। पाकिस्तान सूदो सॼी दुनिया में करप्शन के खात्मे जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। कराची में एंटी करप्शन खाते के चेयरमैन मोहम्मद इकबाल जे अॻवानी में जागृता रैली कढी वई। सिंध सेक्रेटरीट खां निकितल रैली में एंटी करप्शन खाते के ऑफिसर्स की भी शिरकत। नवाब शाह, हैदराबाद, मठियारी ऐं कोट गुलाम मोहम्मद में एंटी करप्शन खाते तरफा जागृता रैलीज़।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सवाली थियूं, बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।